डियर यूएस अस्सलाम वालेकुम। मां मुख्तियार अब्बासी आहियां। ये अहम ख़बर तव्हां सां मां शेयर कयां थो। रुगो अव्हांखे गुज़ारिश आहे त हिन वीडियो खे आख़िर ताईं ॿुधिजो ऐं इस्लामाबाद में पढ़ंदड़ असांजे सिंधी शागिर्दनि सां गॾु साथ ॾियण जी कोशिशि कयो ऐं उन्हनि जी हिमायत कयो। हिन आवाज़ खे वधीक बुलंद कयो त जीअं हीअ आवाज़ इक़्तिदार जे ऐवाननि ताईं पहुचे ऐं असांजे जेके नाअहल सिंधी हुक्मरान आहिनि, जेके इस्लामाबाद में वेठा आहिनि, जेके तमामु वॾियूं वॾियूं मिनिस्ट्रियूं रखे वेठा आहिनि, उन्हनि ताईं हीअ आवाज़ पहुची सघे। छो त उहे गूंगा ऐं ॿोड़ा आहिनि, उहे लातालुक़ आहिनि सिंधी शागिर्दनि सां। सिंधी शागिर्दनि सां इस्लामाबाद में तमामु वॾो ज़ुल्म थिए थो। उन्हनि जो पढ़णु हराम थी वियो आहे। इस्लामी जमियत तलबा जा गुंडा जेके आहिनि, पहिरियां अॻे कराचीअ में गुंडागर्दी कंदा हुआ, हाणे उहे इस्लामाबाद में गुंडागर्दीअ ते लही आया आहिनि। उन्हनि हॉस्टलनि में शागिर्दनि खे बंदि करे उन्हनि ते तशद्दुद टार्चर करे उन्हनि खे ज़हनी अज़ाब में जेको आहे सो मुब्तला करे छॾियो आहे ऐं उन्हनि जी एक्टिविटी ते बंदिश आहे त तव्हां सकाफ़ती ॾींहुं छो था मल्हायो, तव्हां जेको आहे सो ख़ुशियूं छो था कयो, तव्हां झुमरियूं छो था हणो, तव्हां सियासत छो था कयो। मतिलबु त इन क़िस्म जी जेका दादागिरी आहे, जेका ही पहिरियां कराची जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि में कंदा हुआ, उहा साॻी दादागिरी हींअर क़ाइदे आज़म यूनिवर्सिटी ऐं इंटरनेशनल इस्लामिक यूनिवर्सिटी में, जिथे हिननि जो IJT वारनि जो गढ़ आहे, हिननि जा गुंडा सॼे पाकिस्तान में मशहूरु आहिनि। तंहिंजे करे अॼु जेका अपील कई आहे इस्लामाबाद जे सिंधी शागिर्दनि, उहा मां अपील तव्हां सां शेयर कयां थो। बसि रुगो हिन अपील खे तव्हां ॿुधो ऐं महिरबानी करे हिन आवाज़ खे सां गॾु पंहिंजो आवाज़ बनायो। इस्लामाबाद जे सिंधी शागिर्दनि पुरअमन रही क़ानूनी रस्ता अख़्तियार करण जो फ़ैसिलो कयो आहे। उन ई सिलसिले में संदन ॿांह ॿेली थियण जी ज़रूरत आहे। उन्हनि जो मैसेज जेको आहे उहो मां तव्हां सां शेयर कयां थो। अस्सलाम वालेकुम। जीए सिंध, जीए मेहराण जी धरती। साथियो, मुसलसल टिनि ॾींहनि खां सिंधियुनि खे पाकिस्तान जे गादी वारे हंधि इस्लामाबाद में निधण को सम्झी जमा इस्लामी जे शागिर्द तंज़ीम इस्लामी जमियत तलबा IJT पारां यरगमाल बणायो वियो। काल्ह खां सिंधियुनि ते तशद्दुद जेको आहे सो उहो शुरू कयो वियो आहे। तशद्दुद बाद सिंधियुनि थाणे जो रुख़ अख़्तियार कयो, क़ानून जी राह अख़्तियार कई त को मता उतां मन को उतां इंसाफ़ मिले। FIR दाख़िल कराई वई। उन जे बावजूदि यूनिवर्सिटी ऐं पुलिस जी मिली भगत सबबि हिकु बि मुल्ज़िम गिरफ़्तार न थी सघियो आहे। उन लाइ असीं सोचे रहिया आहियूं त हिन आवाज़ खे वधीक सगारो बनायूं। असांजी सोशल मीडिया आवाज़ आहे। तव्हां सिंध जा सुञाण धुरियूं सुञाण जेके माण्हू आहियो, असांजो आवाज़ आहियो। ट्विटर ते, फेसबुक ते ऐं ॿियनि समूरनि सोशल मीडिया जे मुख़्तलिफ़ वेबसाइटुनि ते असांजे आवाज़ सां गॾु आवाज़ कयो त जीअं असांजो हीअ आवाज़ वधीक सगारो ऐं मज़बूत बणिजे। अॼु प्रेस क्लब हैदराबाद इस्लामाबाद में असां जेको आहे सो एहतजाज कयूं था। उन खां पोइ 4 बजे जेको आहे सो ट्विटर ते ट्रेंड हलाईंदासूं। समूरनि सिंध वासियुनि खे अपील आहे त असांजे रुगो ॿियो कुझु बि न कयो, असांजे हिन रुगो आवाज़ खे वधीक सगारो बनायो त जीअं हीअ असांजो आवाज़ जेको आहे उहो क़ौमी आवाज़ बणिजी सघिजे ऐं असां सिंधी जेके छोकिरा आहियूं, जेके हज़ारनि जे तइदाद में हिते इस्लामाबाद में पढ़ूं था, उन्हनि जो जीअं पढ़णु जेको आहे सो मुतासिर न थिए ऐं असीं मुस्तक़बिल जा के बहितरीन डॉक्टर ऐं इंजीनियर थियणु चाहियूं था ऐं असांखे हीअ गुंडा जेको आहे पढ़ण खां रोकनि था। बसि असांजो महिरबानी करे हिन आवाज़ सां गॾु आवाज़ बणिजो। तव्हांखे इहा ई अपील आहे त महिरबानी करे हिन वीडियो खे आख़िर ताईं शेयर कयो ऐं हज़ारनि जे तइदाद में हिन वीडियो खे शेयर कयो त जीअं हीअ वीडियो जेको आहे सिंध जे उन्हनि मज़लूम शागिर्दनि जो आवाज़ बणिजी सघिजे। महिरबानी दोस्तो।